हेॾे निकिर ॿार मां चवे थो निकिर ॿार मौत पर पाण खे सम्झे छा थी आॾे में ताला बंदि थी वेंदा हा चाबी दे मूंखे बस कर चाबी दे मूंखे पहिरियों खड़ा हल चला का हल निकिर हल वाचूड़ा ज़ाल खे गंज मथे ते रखायो काले वाटर ते कपड़ा धोइण था वञो था इने कार्टून खां मां तलाक वरती आ हाँ साईं हाणे किंग करण सां शादी कंदी किंग कंग इहा वरी कहिड़ी पल्ला आहे इहो फाटल टायर कारो शमू वाह अजीबा पंहिंजे पेर ते पाण कुआड़ी हई अथई इहा कुआड़ी सही वेंदसि पर हिन चिब सां गॾु न जी पी सघां न मरी पी सघां हाणे न शम्मू सां शादी करे मड़ मिठाई जा विराईंदसि सही आहे अब्बा कुदरत जे तरफ़ां फिटी अथव त पोइ असां छा कंदासीं तव्हांखे दाह कोन ॾींदसि मुंहिंजी ज़िंदगी आहे सुखी गुज़ारा या सुखी वाचूड़ा हाणे मिठाई बिठाई विरा रोज़ रोज़ किरो धमा जान त छुटाई न मां त हिन तां साओ सदको पियो वञा पर हिन मुंहिंजो कयास न कयो हाणे वञी धिका खाए वरी धूड़ पाए हलो चङो चङो हाणे हल अरे वाचूड़ा असांजे कपड़नि खे कलप जी ज़रूरत नाहे अदा वाचूड़ा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए जितां किताब तो वई टैंकी लीक थी पई थी छा वो बिल्डिंग छो नथो कराई तू जो हूंदे है पिरी मुझे बेड़े मेरो न कहूंदी हुई मुर्क चपन ते हूंदी हुई ऐं दिल न उदास थींदी हुई मुंहिंजूं ख़ुशियूं ख़त्म थी वियूं हाय नुक़सान थी वियो तूं जो मूं खां पिरी मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो बच कर वाचूड़ा ओ वाचूड़ा ईअं ॻाई थो न ईअं थो लॻे ॼण माल थो हकिली ई माण्हू छा चवंदा पाड़े वारा त राग थो हले या हिननि जे घर में कजो मरी वियो हा छॾियो मूंखे मां वञा थो खूह में टप ॾियण न रे उठ गियो झिरी बिजली मथे विझण तो वञी छा अरे न मां नूर ले भूरे जो थो वञा पंहिंजे दिलि जा समूरा हाल मां उनखे ॿुधाईंदुसि ऐं रुसे न कर में अहिड़ी जान सजना एक दिन छड़ जाना है जान सजना कोई अपना हमें ते दुख सहवे आए अदा उबता ये द सुबता लगे तो ज़ाल जी विछोड़े इनके चरियो करे छॾियो आहे सफ़ा सियाणो थी वियो आहे न असां बि त आहियूं न असां को ज़ाल रुसी वेंदियूं त असां ईअं रहंदा परेशान थींदाऊं नंढड़ो ॿार ॼण मां त शुकुर थो कयां त असां जूं ज़ालूं असां सां न आहिनि न त असां बि इन वांगुरु रांभा टकंदा वञूं हा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो